कंदकोट पब्लिक हेल्थ खाते में कॉन्ट्रैक्ट से भर्ती थियल सब इंजीनियर्स के पको न करण खिलाफ प्रेस क्लब वारो हथन में प्ले कार्ड ऐं बैनर खणी मोहम्मद मुरीद बाजपाणी, आमिर खान तुन्यो, राशिद गोलो, बशीर अहमद बाजपाणी एहतजाज कंदे चयो त कमीशन ज़रिए इम्तिहान पास करे भर्ती थियण खे 4 साल गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं पको न कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जे मंशूर में बि अवाम खे रोज़गार ॾियणु आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत हमेशा अवाम खे रोज़गार ॾिनो आहे। जंहिं करे असीं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं वस वारनि खे अपील करियूं था त सिंध अंदरि पब्लिक हेल्थ जे सब इंजीनियर्स खे पको करे संदन बेचैनी ख़त्म करे हुननि जे ख़ानदान खे रोज़गार फ़राहम कयो वञे।